साईं सफ़ाई जे हवाले सां तव्हां छा ॿुधाईंदो त जेको आहे सो कुझु ॾींहं पहिरियां जेको आहे सो हिते गलियूं बिल्कुलु साफ़ु हुयूं ऐं जीअं आशूरनि जा ॾींहं नज़दीक ईंदा वञनि था ऐं गलियूं बिल्कुलु ई जेको आहे सो पाणी खां भरियल आहिनि ऐं ढकणा बि कोन्हनि, इन हवाले सां छा चवंदो तव्हां? असां बार बार अपील कई भी आहे ऐं ड्यूटीदार जेके भी आहिनि बारगाह जा ज़िम्मेदारनि खे मोकिलियो आहे, चेयरमैन ॾे, वाइस चेयरमैन ॾे, त इमाम बारगाह जो जुलूस अब्बास इमाम बारगाह ते ईंदो आहे अलोछनी तां। बराए महिरबानी करे हे गडर ऐं सफ़ाई कराई वञे। अब्बास इमाम बारगाह जे साम्हूं तव्हां ॾिसी रहिया आहियो गडरनि या ढकण न आहिनि, नंढड़ा मासूम ॿार अचनि था, आज़ादारी थिए थी, मजलिस थिए थी, आशूरो थिए थो, या तव्हां ॾिसी रहिया आहियो। इहा अपील आहे त ॾहीं वारे जुलूस खां पहिरियां गडर ऐं सफ़ाई जो इंतज़ाम कयो वञे। असां वाइस चेयरमैन खे, चेयरमैन खे जेके बि गड्ढा करण जा ज़िम्मेदार आहिनि, असां सभु अपील था कयूं त बराए महिरबानी करे इहा असांजी सफ़ाई कराई वञे ऐं गडर जेके ढकणा न आहिनि उनखे ढकणा लॻिया वञनि, बहितर रहंदो। अच्छा, कंहिंसां ॻाल्हि ॿोल थी आहे तव्हांजो, कंहिंखे तव्हां चयो आहे? असांजा ज़िम्मेदार जेके आहिनि बारगाह जा ड्यूटीदार, उन्हनि बार बार अपील कई आहे, मगर लाइ अमल न उनजो अञा कोई बि रिज़ल्ट न निकितो आहे।